आगाटे दौर खां हाणोके दौर में मुख़्तलिफ़ ख़तरनाक बीमारियूं वधी वयूं आहिनि। हिन जा गैर मयारी खाद खुराक, फ़सुलनि में ज़हरीली दवाउनि जो इस्तेमालु ऐं तर्ज़े ज़िंदगी समेत मुख़्तलिफ़ सबब त आहिनि, पर कुझु ॾोह माण्हूअ जो पंहिंजो बि आहे। अॼुकल्ह जा माण्हू आगाटे दौर जे माण्हुनि जूं खोड़ आदतूं ऐं उन्हनि जा खाधा इस्तेमालु करण ई छॾे चुका आहिनि, जंहिंजे करे उन्हनि खे सिहत जे मुख़्तलिफ़ मसइलनि सां मुंहुं ॾिसणो पवे थो। अहिड़े ई हवाले सां कुझु वक़्तु अॻु बाजरी जी मानी बि वॾे शौक़ सां इस्तेमालु कई वेंदी हुई, जंहिंजा सिहत लाइ अनेक फ़ाइदा हुआ, जंहिंजो इस्तेमालु अॼुकल्ह न हुअण बराबरि वञी बचो आहे। अॼु असां अव्हांखे बाजरी जी मानी जे फ़ाइदनि बाबति ॿुधाईंदासीं, जंहिंखां पोइ अव्हां बि उनखे पंहिंजी खुराक जो हिसो बणाईंदा। बाजरी जी मानी बहितरीन खुराक वारो अनु आहे, जंहिंमें विटामिन बी, थाइमिन, राइबोफ्लाविन, नियासिन ऐं विटामिन B6 ऐं ताक़तवर जुज़नि समेत ॿियूं अहम मादनियात जहिड़ोक मैग्नीशियम, फास्फोरस ऐं पोटाशियम मौजूद हूंदियूं आहिनि, जेकी मुख़्तलिफ़ जिस्मानी अफ़ाल में मददगार साबित थियनि थियूं। बाजरी जो एंटीऑक्सीडेंट मवाद जहिड़ोक फ्यूलिक मुरकिब ऐं फ्लोनाइड्स ऑक्सीडेटिव दबाव जो मुक़ाबिलो कंदा आहिनि, जंहिंसां जिस्म में कोलेस्ट्रोल लेवल घटाइण में मदद मिलंदी आहे। बाजरी जी मानी खुराक जे हवाले सां कणक जी मानीअ जी भेट में तमामु घणनि फ़ाइदनि वारी आहे। इहा गिलोटेन खां पाक हूंदी आहे, जंहिंजे करे गिलोटेन वारी हसासियत जे माण्हुनि लाइ तमामु बहितरीन आहे। उन में ग्लाइसेमिक इंडेक्स तमामु घटि हूंदो आहे, जेको उनखे ब्लड प्रेशर घटि रखण जे लाइ बि फ़ाइदेमंद बणाए थो। बाजरी जी मानी फाइबर, आयरन, मैग्नीशियम, फास्फोरस ऐं पोटाशियम सां बि भरपूर हूंदी आहे, जंहिंजे करे हाज़मे जी सिहत बहितर करण लाइ अहम किरदारु अदा करे थी। कणक जी मानी जे मुक़ाबले में उन जो ज़ाइको बि बहितरीन आहे। बाजरी जी मानी खाइण सां पेट भरियल महसूस थींदो आहे। इहा मानी शुगर जे मरीज़नि लाइ तमामु फ़ाइदेमंद आहे। वज़न घटाइण जे ख़्वाहिशमंद माण्हुनि लाइ बि बाजरीअ जी मानी बहितरीन नुस्ख़ो आहे। पोटाशियम ऐं मैग्नीशियम जे करे इहा हाई ब्लड प्रेशर जे ख़तरनि खे घटाए थी ऐं दिलि जी बीमारियुनि खां महफ़ूज़ बणाईंदी आहे।